हैदराबाद मां वाक़िअ ख़बर ॾियूं। मेहरान यूनिवर्सिटी जे खाइपुर कैंपस में 36 करोड़ रुपयनि जे करप्शन वारे मामले जे हवाले सां अपडेट कयूं नाज़रीन त कॉन्टीजेंसी वारे अकाउंट मां बि 5 करोड़ 7 लख रुपया कढाइण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख एंटी करप्शन इख्तियारनि ॾाढो बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी फैज़। जी तारा, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी के खैरपुर कैंपस में 36 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जे घपले वारी जांच में यूनिवर्सिटी जो डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख अॼु पेश थियो आहे ऐं हुन खां संदसि मिल्कियतनि जे हवाले सां पुछाणो कयो वियो आहे। एंटी करप्शन खाते जे ज़रिए जो चवणु आहे त डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त संदसि का बि लिखियल जेका मिल्कियत आहे उहो मौजूदु कोन्हे ऐं जेका बि मिल्कियत आहे उन बाबति तफ़सील अॻुमें एंटी करप्शन खाते खे ॾेई छॾिया आहिनि। DF खां इहो पुछाणो कयो वियो आहे त एतिरा ॾींहं सिलसिले में पंहिंजो बयानु रिकॉर्ड करण लाइ छो पेश न थियो, जंहिं ते उन मौक़ुफ़ अख़्तियार कयो त संदसि तबियत ख़राब हुई, उन करे हू बयानु ॾियण लाइ हाज़िर न थियो आहे, जॾहिं हिन वक़्तु बि संदसि तबियत ख़राब आहे। असांजे ज़रियनि जो इहो इंकशाफ आहे त मेहरान यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस जे ॿिनि बैंकनि जे 3 अकाउंटनि मां 36 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जो घपलो थियो आहे ऐं कॉन्टीजेंसी जो अकाउंट जंहिंमां का वॾी रक़म जी ट्रांज़ेक्शन न थींदी आहे आम तौर ते, पर उन मां बि 5 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जेका आहे उहा उनजी ट्रांज़ेक्शन थी आहे। हिन सॼे मामले जी जेका जांच आहे उहा एंटी करप्शन खातो कराची में करे रहियो आहे ऐं हिन जांच जी जेका निगरानी आहे उहो एंटी करप्शन खाते जो डायरेक्टर इंक्वायरी गुलाम मुर्तज़ा मेमून करे रहियो आहे। असांजे ज़रिए इहो बि इंकशाफ कयो आहे त 4 सालनि खां जेको आहे मामिलो घपलनि वारो हलंदड़ हो 2016 ईस्वी खां, पर उन दौरान मेहरान यूनिवर्सिटी जे नायब डायरेक्टर फाइनेंस ऐं वरी मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर को इन मामले बाबति पुछाणो कयो, जॾहिं त इन जो कुझु रिकॉर्ड बि जेको आहे उहो ग़ाइब थियल आहे। जॾहिं रिकॉर्ड बाबति पुछाणो कयो वियो आहे त इहो ॿुधायो वियो आहे त ऑफिस शिफ्ट थी आहे, उनजे करे जेको आहे उहो रिकॉर्ड हेठि मथे थियो आहे, पर उन रिकॉर्ड जे ग़ाइब थियण जे हवाले सां का इंक्वायरी कंडक्ट न कराई वई मेहरान यूनिवर्सिटी जे अख़्तियारनि पारां। हाणे ही जांच जेका आहे उहा आख़िरी मरहले में आहे ऐं ईंदड़ हफ़्ते में इहा जांच जेका आहे उहा उनजी मुकमल करे इब्तिदाई रिपोर्ट जेका आहे उहा चीफ सेक्रेटरी सिंध खे मोकिली वेंदी ऐं उन खां मंज़ूरी वरिती वेंदी त इन मामले में जेके जेके ऑफिसर्स मुलवस रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जांच जी इजाज़त ॾिनी वञे या FIR दाख़िल करण जी इजाज़त ॾिनी वञे। इन जांच में ॿिनि बैंकनि जे मैनेजर्स खे बि शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त जिन सिक्योरिटी कंपनियुनि खे रक़म जारी थी आहे उन्हनि खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। महिरबानी अव्हां जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण।